चाचड़ के जानवरनि जे डॉक्टर आसान अली करप्ट डॉक्टर के कश्मीर में एसटीपी जे वर्करनि पारां जानवरनि जे सरकारी अस्पताल जे डॉक्टरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसटीपी वर्कर रफ़ीक चन्ना, इनायतुल्ला मलक ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त कश्मीर देरा मोड़ समेत मुख़्तलिफ़ शहर तोड़े ॿाराड़ीअ जे ॻोठाणनि जो चुपाएमाल बीमारीअ विघे मरी वियो आहे, जॾहिं त देरा मोड़ में क़ाइमु जानवरनि जी अस्पताल में डॉक्टर ड्यूटी करण बदिरां मुख़्तलिफ़ हंधनि ते प्राइवेट क्लिनिकूं हलाए रहिया आहिनि। हिननि चयो त मालबंद, बकरी, रिढ तोड़े गहूं जे इलाज लाइ सरकारी जानवरनि जी अस्पताल अचनि था, पर डॉक्टर सरकारी पघार वठण बावजूदि माल जो इलाज नथा कनि। एसटीपी अॻुवाणनि इल्ज़ाम लॻाइनि चयो त जानवरनि जे डॉक्टर एहसान चाचड़ रमज़ान नूनारी गवर्नमेंट तरफ़ां चौपाई माल जी बीमारी लाइ मिलियल हिफ़ाज़ती वैक्सीन लखे रुपयनि में विकिरो करे छॾी आहे। कश्मीर देरा मोड़ गुडूअ जे आसपास वारनि इलाइक़नि में चौपाई माल में वैक्सीन न थियण करे सवनि जी तादाद में माल मरण लॻो। ॻोठाणनि एहतिजाज कंदे एसटीपी वर्करनि डिप्टी कमिश्नर कश्मीर मनोहर अली मिठियाणीअ खां मुतालबो कंदे चयो त नाअहल करप्ट वेटनरी डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठनि में हिफ़ाज़ती वैक्सीन लाइ टीमूं माणियूं वञनि त जीअं ॻोठाणनि जो क़ीमती चौपाई माल मरण खां बची सघे। HRJDO न्यूज़ रिपोर्टर इकरार गुलफराज, कश्मीर।